शाकिर सभ खां पहिरीं तव्हांखे इदराक चैनल ते भलीकार चऊं था। तव्हांजा वॾा वड़ जो तव्हां असांखे टाइम ॾिनो। त असांजा कुझु सुवाल आहिनि, उन्हनि जे बारे में तव्हां सां कचहरी कंदासीं। त जीअं त तव्हां हिकु नौजवान उबंदड़ शाइर आहियो ऐं ॾाढी ख़ूबसूरत शाइरी कंदा आहियो तव्हां। त सभ खां पहिरीं असांजो इहो सुवालु आहे तव्हां सां त तव्हांजो शाइरी ॾांहुं लाड़ो कीअं थियो? सभ खां पहिरीं तव्हां जूं मुहबतूं ऐं महिरबानी जो असांखे हिन कुर्ब कचहरी जे लाइक़ु सम्झो ऐं असांखे हिते घुराए। ॿी ॻाल्हि त मुंहिंजे जेके वेझो जेके बि दोस्त आहिनि सभिनी खे ख़बर आहे त मुंहिंजो घर में 3 शाइर हुया इन करे जो हू शाइरी वरी वक़्त से पोइ छॾे आया। पहिरें नंबर ते मुंहिंजो ॾाॾा साईं मतिलबु मुंहिंजो ॾाॾे जो भाउ जेको अलनवाज़ कीरियो, ॿिए नंबर ते मुंहिंजो पंहिंजो वाल साहब, 3 नंबर ते मुंहिंजो भाउ वॾो साबिर कीरियो जेके तव्हां तक़रीबन सुञाणींदा हूंदा। त उहे शाइरी कंदा हुआ त उन्हनि खे ॾिसंदो हुअसि, तॾहिं नंढो हूंदो हुअसि ऐं थोरो आहिस्ते आहिस्ते उन्हनि खे पोइ आहिस्ते आहिस्ते मुंहिंजो बि शाइरी ॾांहुं लाड़ो थी वियो, पोइ शाइरी करणु शुरू कई। अच्छा, ज़बरदस्त। शाइरी में भला कहिड़ी उहा सिन्फ़ आहे जेका तव्हांखे दिलि जे वधीक क़रीब हुजे, तव्हांखे पसंदि हुजे ऐं तव्हां पाण ख़ुदि बि हुन ते तमामु घणी तुब आज़माई कई हुजे? मूं जी सिन्फ़ूं तक़रीबन सभु सुठियूं आहिनि, पर मूंखे गज़ल घणो वणंदो आहे ऐं तक़रीबन घणो मूं गज़ल ई लिखियो आहे। ज़बरदस्त ज़बरदस्त, सही सही। असांजे मौजूदा जेका अदब आहे, पंहिंजो सिंधी अदब आहे या बुनियादी तौर ते आलमी अदब जी असां ॻाल्हि कयूं त यूनान खां वेंदे करे हेसि ताईं अॼु जे दौर ताईं जदीद दौर ताईं हिकिड़ो बहस हलंदड़ आहे। बहस त शाइर आऊं तव्हां खां उहो सुवालु पुछणु चाहींदुसि त शाइरी ॾांहुं आहे या ॾात आहे? यानी शाइरी हिकिड़ो कुदरती इल्हाम आहे जेको हिकिड़ो शाइर ते नाज़िल थींदो आहे, जे यूनान में माण्हुनि जो कॉन्सेप्ट हुयो ऐं रोम में माण्हुनि जो कॉन्सेप्ट हुयो त शाइर जेको हूंदो आहे पैगंबर हूंदो आहे, हुन ते शाइरी नाज़िल थींदी आहे। या तव्हां सम्झो था त शाइरी बाक़ाइदा हिकिड़ो सोचल सम्झण हिकिड़ो इल्मु आहे, हिकिड़ो फ़न आहे जेके सिखियो वेंदो आहे? तव्हां कहिड़े ख़्याल ते पुॻिया आहियो? मुंहिंजो चवणु इहो आहे त हर कंहिंजी पंहिंजी राय आहे, मुंहिंजी हिकिड़ी मुख़्तसिर ऐं सादनि लफ़्ज़नि में राय आहे त शाइरी अहसासनि ऐं जज़्बनि खे ख़ूबसूरत लफ़्ज़नि सां पेश करण जो हिकु फ़न आहे। ज़बरदस्त। तव्हां पंहिंजो अगरि को इन शाइर ॿुधाइणु पसंदि कयो, शेर ॿुधाइणु पसंदि कयो, को गज़ल ॿुधाइणु पसंदि कयो? शेर त फ़िलहालु त हिकिड़ो तव्हांखे ऐं बेत ॿुधाईंदो जेको शुरू वारे बेतनि में आहे, तक़रीबन माना 2 साल तक़रीबन बस थिया शाइरी मैदान में। सही। त खोड़ अहिड़ा बेत लिखिया आहिनि जिन में ख़्याली पुख़्तगी घटि हुई, त इन करे हिकिड़ो उहो बेत मूंखे वणियो जेको मूं अॼु ताईं संभाले रखियो आहे त अजरक जिन जे तन ते मोहबत अंदरि मन, सांढियो वतन धन जीजल न सिंध जो। वाह वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। तव्हांजी शाइरीअ में वतन जे लाइ, धरतीअ जे लाइ मूं ॾिठो आहे त हिकिड़ो अलॻि हिकिड़ो पहलू, हिकिड़ी अलॻि तशबीहूं इस्तारा जेके आहिनि उहे समायल आहिनि। धरतीअ जो इश्क ऐं शाइर जी पाण में हमानगी, इन ते हिकिड़ो मुंहिंजो नंढिड़ो सुवालु आहे त जेके मज़लूम महकूम क़ौमूं हूंदियूं आहिनि, जेके पंहिंजे बचाव ऐं बकाव जे लाइ हर वक़्तु जदोजहद कंदियूं हूंदियूं आहिनि, उन क़ौम जे शाइर ते कहिड़ियूं ज़िमेदारियूं आइद थियनि थियूं? हू पंहिंजी क़ौम जे लाइ अहिड़ो छा करे जेका हुनजी शाइरी न सिर्फ़ु शाइरी हुजे बल्कि पंहिंजे क़ौम जे लाइ बचाव ऐं बका जो सबबु बणिजे? हुन शाइर जी ज़िमेवारी उहा आहे त हू पंहिंजे ॿोली, सक़ाफ़त, रस्म रवाज ऐं पंहिंजी क़ौमी सुञाणप खे पंहिंजी शाइरीअ ज़रिए ज़िंदा रखे ऐं ईंदड़ नसलनि ताईं पहुचाए। ज़बरदस्त। माना आउं इहो सम्झंदो आहियां, जीअं त आउं पाण बि अदब जो शागिर्दु आहियां, मुंहिंजो बि अक्सर पंहिंजनि दोस्तनि सां हिननि सां ख़्यालनि जी ॾे वठि थींदी रहंदी आहे। त मूं हुन ते हिकिड़ो मक़ालो बि लिखियो हुयो त शाइर जेको हूंदो आहे ख़ासि करे उहा क़ौम जेका क़ौम पंहिंजे जदोजहद जारी हूंदी, यानी क़ौमी तारीख़ जे अंदरि हिकिड़ो उनजो हिकिड़ो अलॻि सां हिकिड़ो रस्तो हुजे, उन्हनि में हिकिड़ो अलॻि फ़िक्रु नज़रियो हुजे, त उनजो शाइर जेको आहे कॾहिं बि जेको आहे सो माना उन गिफ़लत में नथो गुज़ारे सघे। उहो हर वक़्तु पंहिंजी शाइरीअ सां वत ऐं सत सां तवानाई सां जेको आहे सो माना पंहिंजी क़ौम जे अंदरि हिकिड़ो जज़्बो ॿारे थो। जीअं लतीफ़ जो असां वटि मिसाल आहे, ऐं मिसाल जे तौर ते असां शेख अयाज़ खे इन लाइन में खणी सघूं था। शेख अयाज़ आहे, अहिड़ा ॿिया खोड़ सारा शाइर आहिनि जेके कॾहिं बि पंहिंजे फ़र्ज़ खां गाफ़िल न आहिनि रहिया। तमामु ख़ूबसूरत जवाबु हुयो तव्हांजो। तव्हां पंहिंजी शाइरी जी जीअं शुरूआति कई त कहिड़नि शाइरनि खे पढ़ी करे शुरूआति कई, यानी तव्हांजा पसंदीदा शाइर कहिड़ा आहिनि? इहो तव्हांजो दिलचस्प सुवालु आहे, पर हाणे थोरो सोच में विझी छॾियो अथव। अच्छा। त तक़रीबन शाइर सभु सुठा आहिनि, पर जेके दिलि जे वेझो आहिनि त उन में पहिरें नंबर ते असां शाइरनि जो सरताज हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, ॿिए नंबर ते हसन दर्स, 3 नंबर ते अयूब खोसा। कमाल शाइर, कमाल। हसन दर्स जी आउं ॻाल्हि कंदुसि त हसन दर्स खे तशबीहनि जो बादशाह चयो वञे त माना घटि न थींदो। त अयूब खोसो साहिब जन त हाले हयात आहिनि, उन सां तव्हांजी मुलाक़ातूं मुहबतूं केतिरे क़दुरु आहिनि? हुन सां मुलाक़ात थी कोन्हे, पर हींअर वेझो आहियूं, माना मुलाक़ात थी वेंदी।
शाकिर ऐं तव्हां खां ॼाणणु चाहींदुसि त जीअं त तव्हां तमामु नंढी उमिरि में पंहिंजे हिकिड़े अलॻि फ़हम ऐं फ़िक्र सां लाॻापियल आहियो, तव्हांजी शाइरी में हिकिड़ो फ़िक्रु आहे, उहो धरती जो फ़िक्रु आहे, कंहिं न कंहिं सूरत में धरती जे माण्हुनि जो फ़िक्रु आहे। त अॼु जे नौजवाननि खे जेकॾहिं तव्हां को पैगाम ॾियणु चाहियो, या अॼु जो नौजवान कीअं सोचे, या अॼु जो नौजवान पंहिंजे ॿोलीअ सां पंहिंजे प्यार जो इज़हार कीअं करे, उन जे बारे में बहसियत शाइर तव्हां पंहिंजे कहिड़नि ख़्यालनि जो इज़हार कंदव? हिकिड़ो पंहिंजो हुकुम रखंदुसि त हू सुठा किताब पढ़नि, पंहिंजे धरती जे बारे में पंहिंजी तारीख़ पढ़नि, हुननि खे सुठी ॼाण हासिलु कनि। सही आहे, यानी ॼाण हासिलु करणु या सुठनि किताबनि जो मुतालो, पंहिंजी तारीख़ जो मुतालो, ऐं असांखे ख़बर पवे त असां कहिड़ी क़ौम आहियूं, असांजी मंज़िल छा आहे, असांजो माज़ी छा आहे, हाल छा आहे, असां कहिड़े मुस्तक़बिल जी तयारी में आहियूं, त यकीनन असांजा जेके ख़्याल आहिनि ख़ुदि ब ख़ुदि ख़ूबसूरत थी वेंदा। तव्हां पंहिंजी शाइरी जो मजमू छपाइण जे बारे में कुझु सोचियो आहे? न फ़िलहाल त कोन सोचियो आहे, पर अॻिते ॾिसंदासीं। अच्छा।